हाणे असां पंहिंजे हिन अॼोके कचहरीअ जे महिमान ख़ासि मोहतरम साईं मोहम्मद अयाज़ सुमरो साहब सूबाई वज़ीर कानून खे गुज़ारिश कंदासीं त उहे अचनि ऐं तव्हांजे साम्हूं मोहबत जा ॿोल ॿोलीन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम साईं मोहम्मद अयाज़ सुमरो साहब। क़ाबिल एहतराम मुंहिंजो प्यारो भाउ मुंहिंजो कुली डॉक्टर दयाराम साहब, मुंहिंजो नायब मलक असद सिकंदर साहब और मुंहिंजो भाउ साईं मलिक साहब, साईं ब्रह्मानी साहब, रेड्डी साहब ऐं हिन सिंध जी तहज़ीब जा असिल वारिस सिंध धरतीअ जा असिल धणी हिंदुस्तान जा मुंहिंजा भाइरो अॼोकी हिन ख़ूबसूरत हुज़ूर साईं जी कचहरी खे सिंगारींदड़ अब्बास फाउंडेशन जा मुंतज़मीन ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो जंहिं दोस्त मूंखे हिते तमामु घणो इंसिस्ट कयो, मुंहिंजे मोहतरमा जे तक जो रहवासी साईं रेड्डी साहब ऐं ॿिया मुंहिंजा उस्ताद बिरादरान आहिनि हिते जेके वेठल नेक मर्द वोटरो भाइरो दुआ कंदड़ो, अस्सलाम वालेकुम। साईं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे, वाक़ई मुंहिंजो भाउ डॉक्टर दयाराम साहब ॻाल्हि कई। साईं मलक असद सिकंदर साहब मूंखे चवंदो ईंदो हुयो सदाईं मुंहिंजो प्यारो भाउ आहे, पर ज़िंदगी एतिरी तंग ऐं एतिरो टाइम घटि हूंदो आहे जो मां साईं खां वटि हाज़िरी न भरी, पर अक्सर तौर ते कराची में मुलाक़ात थींदी रहंदी आहे। अॼु ई कोहिस्तान जा पहाड़, अॼु ई मोहबत भरियो मेलो, अॼु ई पंहिंजा प्यारा सुहिणा ख़ूबसूरत टहकंदड़ चेहरा ॿरंदड़ चेहरा ॾिसी करे मूंखे इहा ख़ुशी थी थिए न कोहिस्तान में, जिथे कोहिस्तान जूं परियूं त ॿुधियूं हुआसीं, कोहिस्तान जा राणा त ॿुधा हुआसीं, पर अखियुनि सां अची ॾिठासीं त वाक़ई कोहिस्तान जे दोस्तनि में मोहबत ॾाढी आहे, प्यार ॾाढो आहे, एको ॾाढो आहे, मोहबत ऐं हू मुतहद थी करे हिकिड़ो कमु करण जी सख ऐं ताक़त रखनि था। मां हुन दोस्त जो गुज़ार आहियां जंहिं इहा ॻाल्हि कई, मुंहिंजो प्यारो भाउ जंहिं ख़िताब कयो। एक्चुअली जेके माण्हू दिलि सां सॾनि उन्हनि ॾे हली वञिबो आहे। हिते ब्राह्मणी साहब जी बि तारीफ़ ॿुधीसीं, चयोसीं पहिरियों हुनजी उताक वञो जो पार्टी जो आहे, ऐं पोइ अची तव्हां वटि अची तव्हांजी दरबार में हाज़िरी भरीसीं, जिथे मुंहिंजे सरदेद साहब जहिड़ो बि दोस्त वेठो हुजे जेको परे खां कही अचे, जिथे हिते प्यारा प्यारा ॿिया बि मुंहिंजा भाइर वेठा, त हिन हिकिड़े कोहिस्तान जे जाबलू ऐं प्यार भरे ऐं सुहिणे इलाइक़े में अब्बास फाउंडेशन जूं जेके कोशिशूं ऐं कावशूं नेकनियती सां आहिनि उहे नाक़ाबिल फरामोश ऐं क़ाबिल जस आहिनि। साईं मुंहिंजा पैसो सफ़ा ॻाल्हि न हूंदी आहे, पैसो त हर कंहिं माण्हू वटि अची वञी सघे थो, हथनि जी मर आहे, असुल ख़िदमत आहे अवाम जी ख़िदमत करणु, ऐं जंहिं तरीक़े सां हिते ख़िदमत कई थी वञे, नौजवान नंढड़नि नंढड़नि प्यारनि गुलनि जहिड़नि टहकंदड़ ॿरंदड़ हिननि प्यारनि नौजवाननि खे अवां चेक्स ॾिनियूं, चेक जो अमाउंट न ॾिसबो आहे, ॾिसबो आहे त ॾियण वारो केरु थो मोहबत सां ॾिए, नौजवान नंढड़नि भाइरनि जी इंकरेजमेंट थींदी। जॾहिं सिंध जो नौजवान इंकरेज थींदो तॾहिं आमिर ऐं जाबिर सां अखि में मिलाए ॻाल्हाईंदो। तंहिं करे बहितर आहे जेको तालीम जे मैदान में अब्बास फाउंडेशन जूं कोशिशूं आहिनि, वाक़ई उहे जेके आहिनि क़ाबिल जस, ऐं जोड़ा जेके 36 जोड़ा तव्हां शादियूं करे हिननि खे माशाअल्लाह अॼु टोपियूं जोड़ा हुन सां गॾु कुंवार बि ॾियो था, त इहो अब्बास फाउंडेशन जी जेके कोशिशूं आहिनि वाक़ई जेके अणगढ़ आहिनि। इहो बि मूंखे रस्ते ते रेड्डी साहब ॿुधायो, मुंहिंजो भाउ तक सां तालिक़ रखे थो, हितां जो हिकिड़ो उस्ताद आहे जेको हितां जो जेको आहे सो थाणे बुला खान जो ईदी सॼो वञे थो, ऐं हू तमामु घणो महिनती ऐं जफ़ाकश आहे, त हुनजूं कोशिशूं एतिरियूं आहिनि जो हू नेकनियती सां कोशिशि करे थो। नेकनियती सां जेतिरियूं हुनजूं कोशिशूं मूंखे ॿुधायो वियो, मूंखे यकीन पियो त हुनजे लाइ दिलि में तमामु घणी इज़त ऐं एतिराम थी। ऐं जिथे शाइर बि हुजनि, कोहिस्तानी शाइर साहब जी सुठी वणी शाइरी, साईं हीर दिल न थी जाए, जेकॾहिं 2 शादियूं थी त 3 शादी पाकिस्तान पीपल्स पार्टी तो कराईंदी।
वरी वरी अथसि त हाणे ॿई हथ हलाए खणी निहारे असां दुआ कंदासीं। पाकिस्तानी शाइर साहब चवंदा आहिनि त if you will marry it's a mistake, if you will not marry it's a plan। त जेकॾहिं को माण्हू शादी नथो करे थो त उहा हिकिड़ी ग़लती थो करे, चवनि था शाइर तव्हां जहिड़ा शाइर, पर जेकॾहिं नथो करे त इहो ब्लेडर थो करे। शादी हिकिड़ी रस्म बि आहे, रवाज बि आहे, पर हिकु सुनत बि आहे। हुज़ूर साईं जिन जो बि हुकुम आहे, फरमान आहे। ही नौजवान जोड़ा जेके शादी कनि था, तव्हां खे हाणे ई पंहिंजी प्यारी प्यारी मिठड़ी शाइरी सां उनखे हीर दिल करे छॾियो। तव्हां फ़िक्र न कजो खोटो, इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि रोज़गार जा दरवाज़ा खुलियल आहिनि। तव्हां 36 ॼणनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी नौकरी ॾींदी। जीअं मुंहिंजे प्यारे भाउ ऐं कुलीग त जेको आहे सो 6000 नौकरियूं हुयूं। 6000 नौकरियुनि में 36 कुझु बि न आहिनि। जेतिरी तव्हांखे तालीम आहे, जेतिरो तव्हांजो फहम आहे, उन ते इंशाअल्लाह ताला तव्हां पक रखिजो। बिल्कुलु पाकिस्तान पीपल्स पार्टी इहो ज़िम्मो खयों आहे त हर घर में चूल्हो ॿारणु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मंशूर ऐं निज़ाम में शामिल आहे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं तुंहिंजी ऐं मुंहिंजी राणी, तुंहिंजी ऐं मुंहिंजी भेण, तुंहिंजी ऐं मुंहिंजी वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे PIA जे केस जे रेफरेंस में सज़ा ॾिनी वई हुई त मोहतरमा कोर्ट में इहे अखर चया त जेकॾहिं रोज़गार ॾियणु गुनाह त पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं बेनज़ीर भुट्टो अहिड़ा करोड़े गुनाह कंदी रहंदी, त पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी अहिड़ा गुनाह कंदी, रोज़गार ॾींदी रहंदी, भले हुननि आमिरनि ऐं जाबरनि खे इहा ॻाल्हि वणे या न वणे। बहरहाल अर्ज़ु इहो करिणो आहे तव्हांखे त महिरबानी करे हिन धरती लाइ पाण खे सोचणो आहे, हिन ॿोली लाइ पाण खे सोचणो आहे, हिन सिंधी मारवाड़ी लाइ ऐं हिन पटके हिन सिंधी टोपी पाइण वारनि लाइ पाण खे सोचणो आहे। जॾहिं धरती ख़ुशहाल हूंदी, असांजी धरती खे लतीफ़ साईं जी हिकिड़ी जेको आहे दुआ थियल आहे, सचल साईं जी, लाल शहबाज़ कलंदर जी, जिथे तेल बि निकिरे थो, जिथे गैस बि निकिरे थो, जिथे कोयलो बि आहे, जिथे हेतिरी वॾी मादनियात बि आहे, त पोइ इंशाअल्लाह ताला तव्हां दुआ कयो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾियो ऐं दुआ कयो त सिंध बि दुबई खां घटि न आहे। त इंशाअल्लाह असां जूं दुआऊं पंहिंजी धरती ऐं मुल्क सां गॾु आहिनि, हिन पाकिस्तान सां गॾु आहिनि। त इंशाअल्लाह गॾु थी करे कमु कंदासीं ऐं पाण मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ॾिनल मैंडेट खे क़ाइमु रखंदे, इंटेक्ट रखंदे, उन सां वचन था कयूं, शहीद राणी जे मज़ार सां वचन था कयूं त बीबी तुंहिंजे हर कौल ते, तुंहिंजे हर हुक्म ते इंशाअल्लाह ताला लबैक चइबो। छो जो असांजो पार्टी जो को चेयरमैन जनाब आसिफ अली ज़रदारी साहिब ते अमल पैरा आहे, पाकिस्तान बि आहे। मां जो की न महफ़िल में वेहंदड़ सभिनि दोस्तनि खे, ख़ुसूसन घोटनि खे ऐं ख़ुसूसन हिन इलाइक़े जे मलिक साहिब वारनि खे मुबारकबाद थो ॾियां ऐं तव्हां सभिनि दोस्तनि खे जेके हिन कचहरी में वेठा आहिनि, हिन पुरवकार ऐं अज़ीम तक़रीब में वेठा आहिनि, अवां विटनेस आहियो, अवां गवाह आहियो हिन तक़रीब जा, त जेको आहे सो अवां जी मौजूदगी में हीअ असांजा 36 घोट जो घोट थियनि था। अॻे ज़माने में हाणे त माशाअल्लाह शादी तमामु जेको आहे सो सवली आहे। अॻे ज़माने में त पहिरीं 2-3 महीननि खां शादी जी शुरूआति थींदी, पर अब्बास फाउंडेशन जूं कोशिशूं अवां ॾिसो, जेके माण्हू नेक नियती सां कोशिशि कंदा आहिनि उन्हनि खे हर को हुन सां ताउन बि कंदो आहे। साईं वारनि जूं कोशिशूं जेके आहिनि से उहे एतिरियूं वॾियूं आहिनि जो हर माण्हू हुननि जी तारीफ़ करे थो। हिन कोहिस्तान जे ख़ूबसूरत इलाइक़े में अवां दोस्त जेके कोशिशूं वठो था, इंशाअल्लाह ताला असांजी दुआऊं ऐं साथ अवां सां गॾु आहे, पर ही माण्हू बि अवां सां गॾु आहिनि जो अवां बग़ैर पत भत जे, बग़ैर रंग रूप जे, बग़ैर ज़ात पात जे अवां हर कंहिं माण्हू जी कोशिशि कयो था। इहे कोशिशूं जेके आहिनि वाक़ई रंग लाईंदियूं, जॾहिं कोशिशूं रंग लाईंदियूं आहिनि तॾहिं इंसानु कामयाबु थींदो आहे। अवां दोस्तनि जूं ख़ुसूसन अब्बास ट्रस्ट जेके डेवलपमेंट ट्रस्ट आहे, उन्हनि जो मां शुक्रगुज़ार आहियां जो अॼु हिन जे बहाने, हिननि खोटनि जे बहाने अॼु कोहिस्तान जा ही जबल राति जो ॾिठासीं। ॾींहं जो इंशाअल्लाह ताला मलिक साहिब या ब्राह्मणी साहिब जी दावत ते ईंदासीं, पार्टी जी दावत ते ईंदासीं ऐं अवां सां अची रिहाण कंदासीं ऐं कचहरी कंदासीं। अलाह साईं अवां जो हामी ऐं नासिर कॾहिं बि नाउमीद न थी, जो नाउमीदी गुनाह। हीअ हुकूमत अवां जी हुकूमत आहे,
पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम जी हुकूमत आहे। भले हाणे अवां ॾिसो था हूंदो सोचींदा हूंदो ही सियासी फंक्शन न आहे जिथे मां तकीर सियासी कयां, पर अवां ॾिसंदा हूंदो त टांगे ते चढ़ण जेतिरियूं पार्टियूं गॾह गाॾे ते या टांगे ते हलण वारियूं पार्टियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे तनक़ीद जो निशानो थी बनाए। हर वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी यादि अथनि। अफ़सोस इहो आहे जो बि पार्टी न काउंसलर थी थी सघे, न नाज़िम यूसी नाज़िम नथी थी सघे, न तालके नाज़िम, न ज़िले नाज़िम, न एमएलए, न सेनेटर, पर तनक़ीद पीपल्स पार्टी खे शुरू लॻी पई अथव इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया में पाण खे ज़िंदह रखण जे लाइ नित नवां शोशा छॾे नित नयूं ॻाल्हियूं करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा था कनि। पर हक़ हक़ थींदो, सच सच थींदो। इंशाअल्लाह 5 सालनि खां पोइ जॾहिं बि हिन मुल्क में आज़ादाना ऐं मुनसिफ़ाना चूंडूं थींदियूं त शहीदनि जो रंग जेको आहे शहीदनि जे खून जो रंग इंशाअल्लाह शहीदनि जे खून जो जेको रंग आहे खून आहे उहो रंग लाहींदो ऐं हिन सिंध जो बारवड़ो सोभारो थींदो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं उन जा नुमाइंदा कामयाब थींदा जेके अवां जे अॻियां अवां जी अदालत में हाज़िर आहिनि, अवां जे हर दुख सुख में शामिल आहिनि, अवां जी नंढी वॾी तकरीब में शामिल आहिनि, अवां जी सोचुनि जी अकासी कनि था, अवां सोचो था हुन जी अकासी था कनि ऐं हू ग्रास रूट जी पाकिस्तान पीपल्स पार्टी सियासत थी करे। पर असां वटि जादू जी लठ न आहे जो मिंटनि में आसमान तां तारा लाहे अचनि। इंशाअल्लाह ताला जेतिरे क़दुरु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तालिक़ आहे त रोज़गार, अमन अमान ऐं तरक़ियाती कम अवलीन तरजीह में शामिल आहिनि। इंशाअल्लाह साथ सलामत, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। जिए भुटो सदा जिए।